ڪرمپور में रमज़ान آرڊينس ते अमल न थियो। शहर जा तमाम होटल ऐं खाधे पीते जा स्टॉल सरेआम खुलियल आहिनि, जंहिंजे करे शहर ऐं इलाइक़े जे रोज़ेदार तबके खे सख़्त तहफ़्फ़ुज़ात आहिनि। त ॿिए तरफ़ क़रमपुर पुलिस रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल न कराए सघी। मुख़्तलिफ़ मज़हबी जमातनि जे अॻुवाणनि ऐं कारकुननि मूजिबि क़रमपुर पुलिस मुबैना रुश्वत एवज़ रमज़ान मुबारक जो एतिराम न कंदे होटल ऐं स्टॉल माफिया खे खुलियल छूट ॾेई छॾी आहे। शहर ऐं इलाइक़े वासियुनि डीसी कश्मीर कंदकोट मुनवर अली मिठियाणी मुख़्तियार कार तोड़े एसी समेत ॿियनि वसवारनि खां क़रमपुर शहर में रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल कराइण जो मुतालबो पूर्ण कयो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।